कर ख्याल मिठा जानी ई दुनिया छदे भी दे छो दिलिड़ू रजाई थो तू पाण लदे भी दे। अस्सलाम वालेकुम सामीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। सिंध आवाज़ न्यूज़ सां करे ख़बर तव्हांखे ॾींदा हलो। पसंदि जी शादी करण ते गैरत जे नाले ते सरदारी निज़ाम प्रेम जोड़े खे क़तल कराए छॾियो। ख़बर मूजिबि सूबा बलूचिस्तान जे कोयटा शहर सां तालुक़ु रखंदड़ जोड़ो पंहिंजे पसंदि ते शादी करण तां जरगी ज़रिए फतवा जारी करे मुबीना तौरु नौजवान जोड़े खे गैरत जे नाले साड़ सरदारी निज़ाम तहत क़तल कराए छॾियो। ॿीहर तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। पसंदि जी शादी करण ते गैरत जे नाले ते सरदारी निज़ाम प्रेम जोड़े खे क़तल कराए छॾियो। ख़बर मूजिबि सूबा बलूचिस्तान जे कोयटा शहर सां तालुक़ु रखंदड़ जोड़ो पंहिंजे पसंदि ते शादी करण तां जरगी ज़रिए फतवा जारी करे मुबीना तौरु नौजवान जोड़े खे गैरत जे नाले साड़ सरदारी निज़ाम तहत क़तल कराए छॾियो। सिंध आवाज़ न्यूज़। छदे भी दे छो दिलिड़ू रजाई